हदीस की रिवायत फरमाने वाली हजरत सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा सैयदा आयशा सिद्दीका इरशाद फरमाइया चवेती मां पंजे बाबे हजरत अबू बकर सिद्दीक खे ॾिठो त मुंहिंजो बाबो हजरत अबू बकर सिद्दीक हजरत अली दे निहारींदो आहे त चिताए चिताए निहारींदो आहे खिलंदो आहे मुस्कुराईंदो आहे। सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा पाण इरशाद फरमाईंदिया चवेती मां पंहिंजे बाबे हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु खे अर्ज़ कयो आहे मां चयो आहे या अबती अराक अन तुक्सिरु नज़र इला वजह अली ऐ मुंहिंजा बाबा मां तोखे ॾिठो आहे त तूं हज़रत अली जे चेहरे ॾे चिताए निहारींदो आहीं छा सबबु आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक जवाब अता फरमायो पाण फरमाईंदो या बुनैया समेतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु अन्नज़रु इला वजह अली इबादह मां रसूलल्लाह का ॿुधो आहे त हज़रत अली जे चेहरे जो दीदार करणु बि इबादत ऐं सवाब आहे। तूं मूंखां पुछे थी त तूं हज़रत अली ॾे निहारींदो आहीं बाबा ऐं तव्हां निहारण सां गॾोगॾु खिलंदा आहियो तव्हां मुश्कदा आहियो तव्हांजे चेहरे ते रौनक हूंदी आहे इन जो सबबु कहिड़ो आहे त अबू बकर सिद्दीक तो इरशाद फरमाए त मां महबूब खां ॿुधो आहे त महबूब इरशाद फरमायो अन्नज़रु इला वजह अली इबादह मां इन जे करे सोने अलीअ खे ॾिसी खिलंदो ख़ुशि थींदो आहे त महबूब फरमायो त अलीअ सोने जो दीदार करणु बि इबादत आहे त सवाब बि आहे। यो फरमाइण वारो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु बी हदीस मुबारक हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे खिलाफत जे वक़्त में पाण ऐलान फरमायो पाण इरशाद फरमायो मन कानत लहू इंद रसूलिल्लाह इदतुन फलयकुम पाण कचहरीअ में वेठा हुआ कल जुमअतुल मुबारक में इहा हदीस पाक ॿुधाई पर वरी तव्हां ॿुधी छॾियो हज़रत अबू बकर ऐलान फरमायो त तव्हां मां को अहिड़ो माण्हू आहे जंहिंजो वाइदो ऐं कमु रसूलुल्लाह ॾे रहियलु हुजे त मां अबू बकर उन जे लाइ उहो वाइदो पूरो करे ॾियांसि। वाइदो नबी साईं तव्हां सां कयो हुजे हिकिड़ो माण्हू उथी बीठो अर्ज़ कई त अल्लाह जे हबीब मूंसां वाइदो फरमायो हो त 3 लप खजी तोखे ॾींदुसि 3 लपूं लप बुक 3 बुक खजूर तोखे ॾींदुसि अल्लाह जो बि पर्दो फरमाए विया पर्दो जॾहिं फरमाया त हाणे मूंखे केरु ॾे सुणे अबू बकर सिद्दीक हिकिड़ो माण्हू गॾे ॾिनुसि पाण फरमायूंसि हिन खे हज़रत अलीअ ॾे वठी वञ ऐं सुणे अलीअ खे चओ त ही चवे थो त मूंखे रसूलुल्लाह मूंसां वाइदो कयो हो 3 खजीअ जे बुकनि जो सुना अली तू हिन खे 3 बुक भरे दे हज़रत अली दे वया अली से 3 बुक भरे दिनस अबू बकर सिद्दीक फरमायो या खजी खणी अचजो वा खजी खणी आया हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो 3 बुक अलग अलग रखो 3 बुक अलग रखियो हज़रत सिद्दीक फरमायो इन जो दाणो दाणो गणियो जॾहिं दाणो 1 बुक 2 बुक 3 बुक हर एक जो गणियो हर बुक में 60 खजन जा दाना पया हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु इहो गणे करे पाण फरमायो अल्हम्दुलिल्लाह व सदक़ रसूलुल्लाह रब जो शुक्र ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सच फरमायो सहाबी पुछो त सोना इन जो मतलब छा राज़ कहिड़ो पाण फरमायो जॾहिं मदीने वयासीं पे हिजरत वारी रात जेॾी महिल गार मां निकितासीं त मुंहिंजे महबूब मूंखे इरशाद फरमायो पाण फरमायो कफ़ी व कफ़ अलीन फिल अदद सवाउन वो अबू बकर सिद्दीक मुंह वारी लप ऐं अली वारी लप बराबर हूंदी आहे। बाबू बकर में शान कफ़ी व कफ़ अलीन फिल अदद गणप में हज़रत अबू बकर फरमायो मां गणप बि कराई उहो साॻियो अंग हो जेको महबूब जे लप ऐं बुक में ईंदो हो
ऐं वाइदो हिन माण्हू सां थियल हो त महबूब फरमायो मां तोखे ॾींदुसि त मुंहिंजी दिलि चयो त हिन खे बुक उन मां ॾियारियो जंहिं बुक खे मुस्तफ़ा पंहिंजो बुक सॼो आहे पोइ ॼण त रसूलुल्लाह हिन खे ॾेई छॾियो। अदा मां तोखे इहे 2 हदीसूं ॿुधायूं ऐं ॿिन्ही जी रिवायत करण वारी अम्मा आयशा केरा अम्मा पोइ अदा जेकॾहिं अहल बैत जो शान लिका आहिनि हा त पोइ तो ताईं मूं ताईं कंहिं पहुचायूं ॻाल्हियूं किताब हदीस जा अॻियो ॿिया असां त उन दौर में कोन